तौर वेझो सूबेदार ॻोठ में जवाबदार औरत खे कोडर जा वार करे क़तल करे छॾियो। जवाबदार अली असकर मुबैना तौर ते कोडर जा वार करे 34 सालनि जी औरत नजमा ज़ाल अली ग़ुलाम सोलंगी खे क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त वाक़े जो असुल कारण साम्हूं नाहे अची सघियो। पुलिस मक़तूला जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। मीरपुर साकरो वेझो मज़दा जे टक्कर में नींगरी फौत थी वई आहे, जॾहिं त हिकु ॿारु ज़ख़्मी थी पियो। मलकान स्टा वटि तेज़ रफ़्तार मज़दा रोड ते बीठल नींगरी ऐं ॿारड़े खे टक्कर हयो, जंहिं सबबु नींगरी थॾे ते फौत थी वई, जॾहिं त ज़ख़्मी नींगर खे साकरो अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौती नींगरीअ जी सुञाणप ज़ाहिदा शेख तौर थी आहे। साकरो पुलिस मज़दा खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। शहदादपुर में फ्रॉड कंदड़ वापारी ख़िलाफ़ फ्रॉड जो केस दाख़िल कयो वियो आहे। सेठ नंदलाल फास्ट फ्लोर मिल्स जे मालिक अब्दुल रहीम सूमरो खां फ्लोर मिल्स 2 सालनि जी लीज़ ते वठी 4 करोड़ 90 लख रुपयनि जो फ्रॉड कयो। अटे जे वापारी ख़िलाफ़ अहिड़ो केस फ्लोर मिल्स जे मैनेजर मंसूर अहमद भट्टी जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। सांगण ऐं शहदादपुर जे शहरनि सां फ्रॉड कंदड़ नंदलाल करोड़ें रुपया खणी भारत फरार थी वियो आहे। जैकबाबाद में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि गाज़ी ख़ान डोमकी, गंवर डोमकी, डॉक्टर नूर ख़ान खारानी ऐं ॿियनि जी अॻवाणी में क़ौमी शाहरा ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु अणॼातल हथियारबंदनि शहर जे क़ाइद आज़म रोड ते मुस्तफ़ा डोमकी खां मोटरसाइकिल रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त वाक़े जी शिकायत हद जे सिटी थाणे ते कई, पर पुलिस हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई नाहे कई। हुननि मुतालबो कयो आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर कयल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे। कोटड़ी रेलवे स्टेशन भरिसां मुसाफ़िर ट्रेन ख़ौफ़नाक हादसे खां बची वई। कोटड़ी जे ख़ुर्शीद कॉलोनी वटि डाउन ट्रैक ते रेलवे ट्रैक ज्वाइंट खुलण सबबि ट्रैक मुतासिर थियण सबबि मीरपुर ख़ास खां कराची वेंदड़ मेहरान एक्सप्रेस हादसे खां बची वई। मुसाफ़िर ट्रेन 1 कलाक खां बीठल आहे, जॾहिं त रेलवे ट्रैक जी बहाली लाइ रेलवे अमले पारां कमु शुरू कयो वियो आहे। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त मुसाफ़िर ट्रेन खे ईंदे ॾिसी रोकियो वियो, न त वॾो हादसो पेश अची सघियो पए। नाज़रीन, कंधकोट ज़िले अंदरि वधंदड़ बदअमनी ऐं स्ट्रीट क्राइम वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ एसटीपी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। आवाज़ जी रिपोर्टर पीर बख़्श बंगवार। जी पीर बख़्श। रपड़ी वेझो कुझु ॾींहं अॻु मुबैना अगवा थी वियल ॻोठाणे जे वारसनि खां अगवाकारनि मुबैना भुंग तलब करे वरितो आहे। कुझु ॾींहं अॻु बहारो थाणे वेझो जाड़ा खूह जो रहवासी शहज़ादो कलोड़ो अगवा थी वियो। संदसि भाउ दाहियो त व्हाट्सएप ते वीडियो पैगाम ज़रिए 50 लख भुंग तलब कयो वियो आहे। हुन इल्ज़ाम हयो त जवाबदार साबिर कलोड़ो, नवाबुद्दीन कलोड़ो ऐं अब्दुल रहीम कलोड़ो अगवा कयो वियो आहे। हुन चयो त पुलिस साणनि सहकार न पई करे भाउ खे बाज़ियाब करायो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल धुर नौजवान जे अगवा खां इनकार कंदे चयो आहे त खेनि अगवा जो का बि ॼाण नाहे। ॾेई में ॻोठाणनि पारां 4 महीननि खां प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़ररु न थियण ख़िलाफ़ पोलियो मुहिम जो बाइकॉट कयो वियो आहे। ॻोठाणनि हमादुल्ला शोरो, अब्दुल रज़ाक, अब्दुल हादी, उस्मान, यूसुफ अयूब ऐं हाजी शोरो एहतिजाज कयो। हुननि चयो त प्राइमरी स्कूल हाजी अब्दुल रहीम शोरो में मास्तर मुक़ररु करण लाइ अॻु बि एहतिजाज कयो हो। हिन वक़्त ताईं डीसी तोड़े लाॻापियल एजुकेशन ऑफिसरनि नोटिस नाहे वरितो। हुननि घुर कई त जेसीं ताईं उस्ताद मुक़ररु न थींदो तेसीं ताईं पोलियो जो बाइकॉट जारी रहंदो। कलोई विझो रण शाख में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाज कयो वियो। टेल एसोसिएशन जे सदर मोहम्मद उस्मान, हालो अब्दुल रज़ाक दर्स, बाबू जान डुंड जी अॻवाणी में आबादगारनि थरकोल रोड ते एहतिजाज करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन चयो त सब डिवीज़न नओं कोट जो इंजीनियर ऐं एसटीओ हिसे जो पाणी विकिरो करे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त शेड्यूल मूजिबि पाणी ॾेई मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। नौशहर फिरोज़ में पघारूं न मिलण ख़िलाफ़ म्यूनिसिपल मुलाज़िमनि पारां एहतिजाज कयो वियो। मुलाज़िमनि पारां ॿिए ॾींहुं बि एहतिजाज करे नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़ सत्तार उमराणी, शबीर उमराणी ऐं ॿियनि चयो त पघारूं ॾियण बदिरां कूड़ा वाइदा कया पिया वञनि, जंहिं सबबु हू फाका कशी जो शिकार आहिनि। हुननि घुर कई त पघार ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो।